8 फेबरवरी ते थींदड़ आम चूंडनि लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराइण जो वक़्तु ख़तमु। PS 72 गोलार्ची ते PP पारां 4, GDA पारां 3, PTI पारां 2, अवामी तहरीक पारां 1, MQM पाकिस्तान पारां 1, ॿियनि पार्टियुनि ऐं आज़ाद उमेदवारनि समेत 20 उमेदवारनि पंहिंजा नामज़दगी काग़ज़ RO गोलार्ची वटि जमा कराए छॾिया। PPA जे जमा कराईंदड़ उमेदवारनि में मोहम्मद इस्माइल राहू, असलम राहू, मोहम्मद नवाज़ चांडियो, मोहम्मद आदिल राहू, जॾहिं त GDA जे जमा कराईंदड़ उमेदवारनि में डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा, अमीर हसन, आज़ाद पंवर, मल्क अख्तर ऐवान समेत ॿियनि 20 उमेदवारनि पंहिंजा नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया। जॾहिं त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां काग़ज़ात नामज़दगी जमा कराइण जी तारीख़ में 2 ॾींहंनि जी वाध करण वारे तारीख़ जो वक़्तु अॼु 4:30 बजे ख़तमु थी वियो आहे। कांजी कुमार, इबरत न्यूज़, गोलार्ची।